मियां साबरसा हुमायूं वारे इलाइक़े में बकराणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान बजड़ा मारिजी विया ऐं औरत ज़ख़्मी थी पई आहे। मियां साबरसा हुमायूं वारे इलाइक़े में बकराणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान बजड़ा मारिजी विया ऐं औरत ज़ख़्मी थी पई आहे। मारिजी विलनि में अब्दुल जब्बार पुट ख़ान वाधू बकराणी ऐं आगा पुट मोहम्मद अली बकराणी शामिल आहिनि। इतला ते जागण एट हुमायूं पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। मियां साबरसा हुमायूं वारे इलाइक़े में बकराणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान बजड़ा मारिजी विया ऐं औरत ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते जागण एट हुमायूं पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मियां साबरसा हुमायूं वारे इलाइक़े में बकराणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान बजड़ा मारिजी विया ऐं औरत ज़ख़्मी थी पई आहे। मारिजी विलनि में अब्दुल जब्बार पुट ख़ान वाधू बकराणी ऐं आगा पुट मोहम्मद अली बकराणी शामिल आहिनि। इतला ते जागण एट हुमायूं पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई। मियां साबरसा हुमायूं वारे इलाइक़े में बकराणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान बजड़ा मारिजी विया ऐं औरत ज़ख़्मी थी पई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर वाहिद नबी भुट्टो खान जी। वाहिद आगग जो जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। मियां साहब लॻो हमाई थाणे जी हद आहे ॻोठ हारून बकराणी में पुराणो करह मामले ते ही जेको आहे सुबुह जो जेको आहे ॿिन्हिनि धुरनि जेके आहिनि गुलाम कादिर बकराणी ऐं केहर बकराणी धुरनि में इहो तकरार हलंदड़ हो। उन खां पोइ जेको आहे हिकु धुर पारां जेको आहे सुबुह जो जेको आहे ॻोठनि में ते चढ़ाई करे फेरिंग कई आहे, जंहिंमें अब्दुल जब्बार बकराणी ऐं आगा बकराणी थॾे ते मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत पिणु ज़ख़्मी थी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हीउ वाक़ियो पुराणो करह मामले जो ॿुधायो वञे थो। जॾहिं पुलिस सां राब्तो कयोसीं हमाइन जागण पुलिस पारां, उन्हनि चयो त इतलाउ मिलियो आहे असां वाक़े वारी जॻह ते वञूं था, पर हिन वक़्तु बि जेको आहे साॻिए इलाइक़े में ॿिन्हिनि पासनि खां फेरिंग जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। पुलिस वाक़े वारी जॻह ते न पुॼी आहे। बाक़ी जेके पंहिंजा ज़रिया आहिनि उन्हनि खां पिणु मालूम थियो आहे त हिन वक़्तु जेके बजण आहिनि जेको आहे अब्दुल जब्बार ऐं आगा बकराणी उहे मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी आहे। होॾां जेको आहे पुलिस सां हिकु दफ़ो ॿीहरां राब्ते करण ते त उतां जो जेको SHO आहे अज़ीज़ लाइ कटो हुन राब्ते करण ते हुन ॿुधायो थोरो हेठां ई वारो इलाइक़ो आहे, असां वञी रहिया आहियूं, पर हिन वक़्तु जेको असांखे मालूम थियो आहे त हीउ करह तकरार ते मामिलो थियो आहे, पर असां वञूं था। बाक़ी जेको हीउ झेड़ो आहे उन झेड़े जी जेकी फेरिंग आहे उहा हलंदड़ जेकी ॿई लाश आहिनि उन ई ॻोठ में पयल आहिनि ऐं औरत जेकी ज़ख़्मी आहे उहा पिणु हुते आहे। पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। जी महिरबानी अवां जी वाहिद आगग करण लाइ।